इम्तियाज़ साहब अचो न बाबा छा हाल आहे इम्तियाज़ साहब ॿियो ख़ैर कुझु लॻाए पिया आहियो अल्हम्दुलिल्लाह हाँ हाँ फर्स्ट क्लास तुझी भी आखिरी सीन है या वाह 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 तकरीबन जो आखिरी आई इस पे सजन जो तमाम बेहतर कम मुमताज़ ख़ास के लिए ईद ते बाबा ईद ते यूट्यूब चैनल है मुझो मजू सत्तालाल समझे न बाबा उन ते ईंदी फिल्म समझे न बाबा साईं हिन टाइम यूट्यूब जी जेकी मुंहिंजी बजट आई अल्हम्दुलिल्लाह 91,000 आई आहे हाँ तमामु वॾी महिरबानी बाबा बिस्मिल्लाह बाबा बाबा अब अचो बीहो न बीहो बीहो बाबा उथिया बीठा बाबा न बाबा तूं न आहे हिन में बाबा हाँ जाॾे हुजे बीठा बाबा बीठा आहियो हाँ दिलावर मुझे सीने ते वार क्यों है हुननि मुझे अंदर के घाव ॾिना आहिनि मां हिनखे तबाह बर्बाद करे छॾियो सोलो न ठहियो बाबा दोस्तो ये फिल्म आहे कंधार मुमताज़ ख़ास के साहब पंहिंजी महिनत में लॻो पियो आहे मुझे सीने के वार हाँ मट है साईं पखा बाबा पखो बंद कर बाबा बस डायलॉग हिकु एंड हिकु फर्स्ट हिकिड़ो ॿियो विच में आहे जी सर रिकॉर्ड क्यों दिलावर मुंहिंजे सीने ते वार को आहे हुननि मुंहिंजे अंदर खे घाव ॾिना आहिनि मां हिनखे तबाह बर्बाद करे छॾींदुसि क्यों सर दिलावर वारनि मुंहिंजे सीने ते वार कयो आहे उन्हनि मुझे अंदर के घाव ॾिना आहिनि मां उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾींदुसि ओके बाबा तमाम जल्द बाबा हाँ बिस्मिल्लाह इन में बाबा सो हल तो बन जाए ना थी है ना तमाम जल्द मां सूबेदार जो अहिड़ो होशियार कंदुसि जो उन जूं निंडूं हराम थी वेंदियूं ओके बाबा साईं जो हाँ साईं जो आए थे सोलो आ सही है हाँ साईं सोलो थोड़ा पट जी सर मां इन सूबेदार जो अहिड़ो तहशर कंदुसि जो वरी इहो सूबेदार त छा पर को ॿियो सूबेदार बि मुंहिंजे इलाइक़े में अचण लाइ न सोचींदो लुक आर्टिस्ट बटे ओके थी वियो हलो बाबा भाई अचो बाबा इन्हनि थी वठी संगत ही फिल्म जी जेकी रिकॉर्डिंग मुमताज़ ख़ास करे साहब जी महिनत विशाल मुमताज़ सभु भाई वठी सभु लॻो पियो ई दोस्तो ही फिल्म आहे असांजी कंधार हाँ सही कंधार जो ही आख़िरी स्पेल आहे बाबा जंहिं बि दोस्त खे असांजी फिल्म में कमु कयो आहे त असांजो नंबर आहे 0300342859 तव्हां दोस्त जी वॾी महिरबानी लिख थोरा